नाज़रीन, सिंजोरो में OGDC हेल्पलाइन में मकामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ते रहवासी परेशान आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर साहिल महर। जी साहिल, मौजूद आहियां OGDC हेल्पलाइन सिंजोरो में, जिते करोड़नि जी तादाद में रोज़ानो तेल ऐं गैस निकिरे थो, पर हिते जे मक़ामी माण्हुनि खे सख़्तु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन हवाले सां जेको आहे हिते जा माण्हू, हिते जा इलाइक़े वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। सब पंहिंजा नवाज़िया अथसि, कंहिं बि क़िस्म जे लोकल माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ न मिलियो आहे। रहंदो उनजे करे जेका गैस ख़ारिज थिए थी उन मां माण्हुनि खे बीमारियूं थियूं थियनि, बाहि ॿरे थी, उहा पाड़े वारनि खे हिकिड़ो सेक थो लॻे। कंहिं न का दवा जो सिस्टम इन खां मिले थो, न का एम्बुलेंस आहे, कंहिं बि क़िस्म जी हिननि कान ॾिनी आहे। जेके असांजा लोकल आहिनि माण्हू, उन्हनि खे उन्हनि को बि फैसिलिटी कोन ॾिनी आहे, न की उन्हनि खे का नौकरियूं ॾिनियूं आहिनि, न की के स्कीमूं ॾिनियूं आहिनि, न की उन्हनि जे ॿारनि जी तालीम जे लाइ उन्हनि को गाॾियूं अहिड़ियूं मुक़ररु कयूं आहिनि जेको ॿारनि खे खणी वञे, उन्हनि जे ॿारनि जी तालीम हासिलु कराए। ऐं जेके बि मिलियो आहिनि उहे उन्हनि ॿार जे माण्हू बि उन्हनि ॿार जा रखिया आहिनि। ऐं असल में जेका इहा शइ आहे, इहो हिकिड़े लोकल माण्हुनि जो हक़ु आहे, उन्हनि खे मिलणु खपे आहे। पर इहा अञा ताईं उन्हनि का बि फैसिलिटी जेको आहे OGDC वारनि हिननि खे लोकल माण्हुनि खे कोन ॾिनी आहे। डेवलपमेंट सेक्टर में जेको इन्हनि खे कमु करिणो हुयो, जंहिंमें हेल्थ अचे थो, तव्हांजी एजुकेशन अचे थी, तव्हांजी उनखां पोइ पावर्टी जेका अचे थी, इन ते बि हिननि अॼु ॾींहं ताईं जेको आहे उहो कमु कोन कयो आहे। उनखां पोइ 5 किलोमीटर जे अंदरि जेका गैस उहे ॻोठ आहिनि, हालांकि असीं जॾहिं ॻोठनि जी विज़िट कयूं था त बिल्कुलु ईअं सम्झो जो 2 एकड़नि ते जेको ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि खे बि अञा ताईं इहे जेके आहिनि उहे गैस न ॾेई सघिया आहिनि। उहा हिकिड़ी त इहा चइबी त शायदि उन्हनि फंड न आहिनि, पर इहा हिननि जी इंतिज़ामी नाअहली आहे। ऐं इन्हनि जी मक़ामी सतह ते उन्हनि माण्हुनि सां नफ़रत जो इज़हार आहे जो उन्हनि माण्हुनि खे जेका आहे गैस ही अञा ताईं मुहैया न करे सघिया आहिनि। असां वटि हिते हॉस्पिटल आहे, उन में जेको को ग़रीब वञे थो उनखे का गोरी कोन थी मिले, पाणी पीअण वारो साफ़ु कोन्हे को, स्कूल जे लाइ बस ॾियनि था नखरनि सां, 8 ॾींहं ॾियनि था, वरी 6 महीना बंदि आहे। उन खां पोइ हीअ फायर ब्रिगेड हिते बीठी आहे, उन जी का सहूलियत कोन्हे। हिते हिकिड़ो 2-4 चकर बाहि लॻी आहे, घर ग़रीबनि जा सड़ी आहे, नुक़सान थिया, माल सड़ी आहे, सभु कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे। हीअ जेकी हले पियो बाहि मथे ॿरे पई, इन मां को गैस किन निकिरे पियो, ग़रीब जेके वेठा आहिनि सभु खारस में मुतला थी विया आहिनि। हाँ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिते जे मक़ामी माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु साहिल महर, आवाज़ TV, सिंजोरो।